अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। सुभान अल्लाह। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। मीरा शाह मदद कर मुझदा हसनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी बादशाह बगदादी कर का माड़ मुरीद दे। मीरा शाह मदद कर अच्छी औखी अबेर लिल्लाहि लक लतीफ चवे भर पाज़िया दे पेर औलाद अली शेर कर का माड़ मुरीद दे। अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। सुभान अल्लाह। मौजा निहायत ही वाजिबुल एहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़ किराम महफिल मुबारक में मौजूद इज्जत मानवारा अजीज दोस्त मुसलमान भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे
जिक्र पाक जी ही भलारी महफिल मुबारक ऐं अल्लाह जे प्यारन वलियन खुसूसन पीरन जे पीर रोशन ज़मीर हजरत सोहने दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल बगदादी अल हसनी अल हुसैनी रदी अल्लाह ताला अन्हु व अरदाह जे जिक्र जी ये महफिल मुबारक यानी शरीफ जी निस्बत सां इन गोठ अब्दुल्लाह कोडन में मुनाकिद कई वई आहे। दुआ कयूं था त जिन भी दोस्तन कोडन बिरादरी ये सुनी महफिल मुबारक सजाई एहतमाम कयो असा सबनी के गड कयो त हिन जाए ते वेही भलारो जिक्र अज बुधऊं। दुआ कयूं था त शाल रब करीम उन्हनि जा वेढ़ा मोहब्बतुनि ऐं बरकतुनि सां हमेशा शाद आबाद रखे। आमीन। वॾे आवाज़ सां चओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक़ो अवां खे मालूम आहे त रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो उन खां बाद में वरी माहे रबीउल सानी यानी पहली बहार बी बहार इहे खैरन सां पुजाणीअ ते पहुतियूं। पर अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे साईं जे जिक्र जूं महफिलूं आशिकन वटि अञा बि जारी आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक़ो गौर इन्ही ॻाल्हि ते करणो आहे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन दुनिया जहान में तशरीफ वठी आया हबीब करीम जे अचण जो मकसद छा आहे। असां तव्हां गुज़रियल 2 महीननि में आलिमन खां खिताबात ॿुधी करे हबीब करीम जे तशरीफ आवरीअ जा तज़किरा बि ॿुधा हूंदा त उन खां बाद में वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े हज़रत दस्तगीर सोहणे रज़ी अल्लाह ताला अन्हु जे जिक्र जूं ॻाल्हियूं वलियन सगोरन जी अज़मत उन्हनि जी बरकत उहा बि तव्हां ॿुधी हूंदी। पर गौर इन्ही ॻाल्हि ते कयूं त मुस्तफ़ा करीम दुनिया जहान में छो आया ऐं हबीब करीम जो अचण का नंढी ॻाल्हि त कोन हुयो। सुभान अल्लाह चओ ज़ोर सुभान अल्लाह। और मुखा परे तव्हां काफ़ी वेठा आहियो अॻिते जाइ ख़ाली बि पई आहे जेकॾहिं भरे छॾींदव त भली ॻाल्हि थी पवंदी। महिरबानी करे अॻिते थोरी ज़हमत करे अचो तो सुभान अल्लाह त तव्हांजी मूं ताईं पहुचे सघंदी। सुभान अल्लाह माशाअल्लाह। सभई अॻिते वधी अचो अल्लाह मांखे बरकतूं अता फरमाईंदो। हिजाब न कयो शर्मायो न महबूब करीम जो ज़िक्र खुली करे शौक़ सां ॿुधो ऐं यादि रखी छॾियो हमेशा त अहिड़ी ज़िक्र वारी कचहरीअ कंहिं में बि शर्माइणो कोन्हे। सुभान अल्लाह। अॻिते जेके ख़ाली जायूं पयूं आहिनि महिरबानी करे उहे भरे छॾियो। बाबा शार मूंखे थोरो वधाई बेस भले कुझु हल्को हुजे शार ॿुधायो महिरबानी। अर्ज़ इहो बि कयमि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तशरीफ आवरीअ जो मक़सद छा आहे। महबूब करीम जो अचण का नंढी ॻाल्हि कान्हे का। हबीब करीम जे अचण जे लाइ मुस्तफ़ा करीम खां अॻु में 4000 साल अॻु में हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह महबूब जे अचण जी दुआ कई। जोर सां चओ सुभान अल्लाह। घणा साल अॻु में तक़रीबन 4000
साल अॻु में हबीब करीम अञा आया नाहिनि, हज़ारे सालनि खां बाद में अचनि पिया त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जेको अल्लाह जो खलील ऐं दोस्त आहे, उन्हीअ बि महबूब करीम जे अचण जी दुआ घुरी करे रब करीम जी ज़ात बाबरकात खे सवाल कयो हुयो। तवज्जो कजो, हिन पासे ॻाल्हि सम्झंदा हलो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो त अर्ज़ करण जी ॻाल्हि इहा आहे, हबीब करीम जे अचण खां 4000 साल अॻु में हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी ऐं उन्हीअ टाइम ते इब्राहिम सुहिणे महबूब करीम जे अचण जो मक़सद बि रब जी बारगाह में अर्ज़ कयो हो। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। मूंखे ख़बर आहे त हिन पासे लाड़ जा जेके दोस्त आहिनि, माशाअल्लाह शेर और शायरी जा शौकीन आहिनि ऐं मुंहिंजूं नसीहत वारियूं ॻाल्हियूं मता तव्हांखे रुखियूं लॻंदियूं हुजनि, पर आऊं कोशिश कंदुसि त इल्मी ॻाल्हियूं जेके असांजे ज़िंदगीअ जे कम जूं हुजनि, किथे शेर बि मुनासिबत सां अची वियो त अर्ज़ करे छॾिबो इंशा अल्लाह। पर असल ॻाल्हि इहा आहे त सभई मुहम्मद करीम जे दीन जो सुहिणो पैगाम ॿुधो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चवंदा हलो। सुभान अल्लाह। अर्ज़ बि कयमि हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उन्हीअ टाइम ते रब जी बारगाह में हिकिड़ी दुआ घुरी हुई, काबतुल्लाह शरीफ ठाहे तैयार कयई। अल्लाह करीम फरमायो त ए मुंहिंजा प्यारा खलील, हाणे इहो तो मुंहिंजो घर जेको ठाहे तैयार कयो आहे, इन्हीअ जे मज़दूरीअ जे तौर ते मूंखां कुझु घुर त मां रब तोखे अता कयां। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे फर्ज़ंद हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु बैतुल्लाह जी सरज़मीन ते मौजूद आहे। उन्हीअ जाइ ते जॾहिं बैतुल्लाह तामीर करे तैयार कयाई, अल्लाह करीम जॾहिं फरमायो त मूंखां कुझु घुर त मां रब तोखे अता कयां। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे उन्हनि एहसाननि तां मेहरबानी ता कुर्बान वञूं, जंहिं बैतुल्लाह शरीफ ठाहे तैयार कयो आहे। उन्हीअ खां बाद में रब करीम जी बारगाह में जॾहिं अल्लाह करीम हुकुम फरमायो आहे त मूंखां कुझु घुर, त उन्हीअ पंहिंजे कंहिं मक़सद वारो सवाल कोन कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो ॼण त मक़सद इहो ई आहे त पूरी काइनात में अल्लाह वहदहु ला शरीक लहू जी इबादत हुजे। सुभान अल्लाह जो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उन्हीअ टाइम ते ई अर्ज़ कयो, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह करीम जे हुजूर में अर्ज़ कयाई जाए, असांजा रब इन्हनि मझां यानी अरब जी सरज़मीन ते इन्हनि मझां ई हिकिड़ो अज़मत वारो रसूल मोकिल, अहिड़ो रसूल जेको तुंहिंजूं आयतूं इन्हनि खे तिलावत करे ॿुधाए। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, उन्हनि खे किताब बि सेखारे त पंहिंजी सुन्नत बि सेखारे।
सुभान अल्लाह चो ज़ोर सां। छा सेखारे? कुरान भी सेखारे। हाणे केर जो दुआ में अर्ज करे 4000 साल हबीब जे अचण खां अॻु में इब्राहिम खलीलुल्लाह जो अर्ज करे ताए करीम रब अहिड़ो रसूल मोकिल इन बैतुल्लाह जी सरज़मीन ते जेको तुंहिंजो कलाम हिननि खे आयतूं तिलावत करे बि ॿुधाए, उन्हनि खे किताब बि सेखारे, पंहिंजी सुन्नत बि सेखारे, महबूब करीम जूं सुन्नतूं। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। हज़रत रोज़े धणी जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे। सुभान अल्लाह। ॿुधल अथव हज़रत रोज़े वारी? सुभान अल्लाह चओ। अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े वारे ज़िंदगी में सैर सफ़र करे साल जा तक़रीबन 9 महीना पाण सैर कंदा हुया। मक़सद सिर्फ़ इहो हुयो त ख़ल्क़ खे मुस्तफ़ा करीम जूं सुन्नतूं सेखारे। सुभान अल्लाह। 9 महीना सैर करण या का सवली ॻाल्हि त कान्हे न। सुभान अल्लाह। असां तव्हां किथे बि कंहिं मक़सद सां वञूं, तव्हांजो बि वञणु थींदो हूंदो, कराची वञण खे, उत्तर सिंध ॾे वञण खे, भले 5 ॾींहनि जे कम जे इरादे सां वञ त कोशिश कंदासीं त 2-3 ॾींहनि में कम करे मोटी अचे। सुभान अल्लाह। आहे या न? थकी पवंदो आहे माण्हू ॿाहिरि रही करे। घर में रब करीम फरमायो त वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकनन। रब करीम फरमायो त अल्लाह तव्हांजे घरनि खे तव्हांजे लाइ सुकून जी जाइ बनाई। सुभान अल्लाह। घरनि में जेको सुकून आहे सो ॿाहिरि किथे बि कोन्हे। भले केतिरी बि आरामदह जाइ हुजे, पर घर भले कखाऊं हुजे तॾहिं बि उते जेका सुकून वारी निंड ईंदी सा ॿाहिरि कान्हे। सुभान अल्लाह। आहे न हबीब जा आशिक़, पर अल्लाह जे इन्हनि वलियनि जो कमाल ॾिसो। साल जा 9 महीना मुसलसल सैर सफ़र करे खुदा जी ख़ल्क़ खे दीन सेखारींदा हुया, सुन्नत रसूलुल्लाह जी सेखारींदा हुया। हबीब करीम जी सुन्नत जी ॻाल्हि पे कयमि, पर ॿुधायां इन जे करे तो हिते खोड़ सारनि बुज़ुर्गनि जा मुरीद हूंदा। अल्लाह जे वलियनि खे कंहिं विरहायो कोन्हे को। रब करीम जा प्यारा उन्हनि जो फैज़ सभिनी को मुस्तफ़ा करीम जे दर खां मिलियल आहे। चओ सुभान अल्लाह। इन में असां तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला जो मामूल हूंदो हुयो। पाण हमेशह जुमे जी नमाज खां बाद में वाइज़ फरमाईंदा हुया। जुमे जी नमाज पढ़ाए करे उन खां बाद में मिंबर शरीफ ते बीही करे खिताब फरमाईंदा हुया। हाणे मिंबर शरीफ ते बीठे जीअं जो पाण खिताब में शुरू थिया आहिनि, हज़रत रोज़े वारे जे पुठियां हिकिड़े फ़कीर जमायत सां पुठियां नमाज पढ़ी आहे। गौर कजो इन ॻाल्हि जे तरफ़। उन शख़्स नमाज पुठियां पढ़ी आहे, घोड़े ते आयो आहे सवार थी करे, ॿाहिरि घोड़ो बधाई नमाज रोज़े वारे जे पुठियां पढ़ियाई। नमाज में दिली दिल में उन खे ख़्याल आयो आहे हर रोज़ सुबुह जो घोड़े खे खरड़ो लॻाए करे हलंदो आहियां। अॼु घोड़े खे खरड़ो लॻाइण विसरी वियो आहे। दिली दिल में इहो इरादो जीअं कयाई, नमाज में ख़्याल अची वियो, कुर्बान वञा अल्लाह जे वलियनि जी फिरासत सां। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। चवणी आहे बुज़ुर्गनि जो कौल आहे, कंहिं आलिम जी कचहरीअ में वेहो त ज़बान संभाले वेहो। पर चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिं वलीअ जी दरबार में वञी त दिल खे संभाले। सुभान अल्लाह। इन जे करे आलिम जी कचहरीअ में अजायो सजायो को लफ्ज़ निकिरी वियो त उन्हीअ जी पकड़ थींदी, पर वलीअ जी दरबार में
जेकर दिल में भी का अजाई गाल आई त वली सगोरो उनखे भी पकड़े वेठा। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हजरत रोजे वारे नमाज पढ़ाई उठिया हमरा के ख्याल थियो आहे त अज खरड़ो लगाइण घोड़े के विसरी नमाज पढ़ी करे पान जी मिंबर शरीफ ते बीठा पान फरमायूं त बाबा अल्लाह जे वलियन जे समझाइण जो अंदाज़ ही निरालो। पान फरमायो त बाबा नमाज आहे ख्याल जो नालो। छा जो नालो आहे नमाज? ख्याल जो नालो। ख्याल जो नालो तंहिंजे करे नमाज में जंहिंजो भी ख्याल अचे समझो त नमाज उन जी। सुभान अल्लाह। पान फरमायो त जेकरे कंहिंखे नमाज में अल्लाह जे हुजूर जो तवज्जो हासिल आहे तो वो नमाज अल्लाह जी पियो पढ़े। पर जेकर कंहिंखे नमाज में ख्याल आयो घोड़े जो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। पाण फरमायो जेकर कंहिंखे नमाज में घोड़े जो ख्याल आयो तो को समझे तो न नमाज भी घोड़े जी पढ़े। अल्लाह जे वली जी यह गाल कई उन फकीर के दिल में धक लगो तो ये गाल त मारी। हजरत रोजे वाले मुंहिंजी दिल जी निशानी ही कई हाणे दिल ही दिल में वरी ते सोचाई चवे तो जेकॾहिं नमाज एडी वॾी दुखी आहे नमाज जेकॾहिं ख्याल जो नालो आहे ओ हर नमाज में असांखे को न को ख्याल त ईंदो आहे। नमाज जेकॾहिं एडी दुखी आहे त पोइ हरू भरू इहो वबाल छा लाइ खणिजे। इन्हीअ खां भलो आहे त नमाज एडी पढ़िजे ई न भला ॾोह त न थिए। नमाज जेकॾहिं ख्याल जो नालो आहे पोइ का बि नमाज असांजी ख्याल खां ख़ाली कान हूंदी आहे। अजाया सजाया ख्याल ईंदा आहिनि तंहिंजे करे भलो आहे त नमाज अहिड़ी छॾे ॾिजे जीअं ई उन खे दिल में ख्याल थियो। हज़रत रोज़े वारे उते ई फरमायो आहे भले नमाज ख्याल जो नालो आहे केतिरी बि ॾुखी छो न हुजे पर वरी बि नमाज छॾबी कान का। छो कान छॾबी? इन्हीअ जे करे पाण फरमायो त जेसिताईं कंहिंखे दिल जो हुजूर नसीब थी वञे इहा त तमामु वॾी ॻाल्हि आहे। दिल जो हुजूर रब करीम जी ज़ात बाबरकात जे तरफ़ मुतवज्जे हुजे इहा त वॾी ॻाल्हि आहे। पर जेसिताईं उहो नथो बि मिले तेसिताईं ही ज़ाहिरी अल्लाह अकबर जे लाइ हथ खणूं था वरी वञी करे जेकॾहिं रुकूअ में वञूं था या सजदे में वञूं था इहो जेको ज़ाहिरी अमल करे रहिया आहियूं हज़रत रोज़े वारे फरमायो इहो त उहो ई था कयूं जेका मोहम्मद करीम जी सुन्नत आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। दिल जो शौक़ बि रब नसीब करे नमाज जे लाइ पर जेसिताईं उहो नसीब थिए तेसिताईं ज़ाहिरी रुगो जेको अमल कयूं था इहा बि मोहम्मद करीम जी सुन्नत आहे। ऐं नबी सगोरे कंहिंजी बि सुन्नत मिली वञे तॾहिं बि भाग भल। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब जा आशिक़ो मुस्तफ़ा करीम जेका नमाज असां तव्हांखे हबीब करीम जे दर तां मिली पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हुब्बिब इलैया मिन दुनियाकुम सलास। मदीने वाले साईं फरमायो त तव्हांजी दुनिया मां टे शयूं मूंखे पसंद आहिनि। तवज्जो आहे घणियूं शयूं? टे शयूं तव्हांजी दुनिया मां मूंखे पसंद आहिनि। आलिम सगोरा मौजूद आहिनि त लफ़्ज़ ॾिसो गौर कयो तव्हांजी दुनिया माना मुस्तफ़ा करीम जी ज़ात जो ताल्लुक़ हिन दुनिया सां घणो कोन समझो था। तव्हांजी दुनिया मां
मुखे टे शयूं पसंद आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात के खुशबू ऐं सुरहान पसंद हुई। चो सुभान अल्लाह। रब करीम जी ज़ात बरकात मुस्तफा करीम जी ज़ात में खुशबू रखी हुई। हबीब करीम जो पसीनो मुबारक बे खुशबूदार मुअत्तर हुयो। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़िक्र फरमायो आहे, हिकड़े भेरे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया घर में अमण साइण बीबी उम्मे सुलैम रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका हज़रत अनस साईं जी अमण आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन सां हुर्मत वारो वास्तो हुयो। पाण उन जे घर तशरीफ वठी ईंदा हुया। हबीब करीम अची करे उन जाइ ते आराम फरमाईंदा हुया। बीबी उम्मे सुलैम घर में मौजूद कान हुई। मुस्तफा करीम आया, मंझंद जो टाइम आहे। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे मंझंद जो आराम फरमायो आहे। एस ताईं मंझंद जे टाइम ते गर्मी हुजण जे करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जिस्म मुबारक जा पसीने जा कतरा हेठ किरी रहा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो ज़ोर सां सुभान अल्लाह। माशाअल्लाह हुजूम वॾो आहे, पर हिन इलाइक़े में पहिरों भेरो अचण थियो आहे। सुभान अल्लाह। आऊं बि वञा वापसि त ॻाल्हि त कयां त वाकई लाड़ जा माण्हू चुस्त आहिनि, मोहब्बत सां ॿुधंदड़ आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ। एतरी ॻाल्हि आऊं तव्हांखे हदीस मुबारका जी ॿुधाए छॾियां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुभानअल्लाह तमला निस्फल मीज़ान। मदीने वाले साईं फरमायो, क़यामत जे ॾींहुं जॾहिं मोमिन बांधे जा अमल तुरंदा त साहिबीअ जो जेको नेकिन वारो कुड़ हूंदो, हबीब करीम फरमायो त मोमिन जे नेकिन वारे अध कुड़ खे दरगो सुभान अल्लाह भरे छॾींदी। हाणे त मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो ॿी बि हदीस मुबारका ॿुधी छॾियो। जेको बि मोमिन दिल सां सुभान अल्लाह चवंदो आहे, उन्हीअ जे लाइ जन्नत में रब करीम हिकु वण लॻाए छॾींदो। हाणे जेतिरी देर कलाक सवा जी कचहरीअ में हिते वेठा आहियूं तो सुभान अल्लाह जेकॾहिं इहा जारी रही त अल्लाह कंदो त हर हिकु जो जन्नत में चङो भलो बाग। सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सदा शरी मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकात जा प्यारा बानो अर्ज़ पे कयम बीबी उम्मे सुलैम रज़ियल्लाहु ताला अन्हा जिए जो घर मोटी आई दिसे थी त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आरामी आहिनि ऐं पसीने मुबारक जा कतरा सहाबी सगोरा फरमाइनि था, ए महबूब करीम के पसीने मुबारक जो पघर मुबारक जो को कतरो बि जेकॾहिं ईंदो हुयो ईअं सुहिणो लॻंदो हुयो ॼण त को अमूल माणिक जेको आहे, ॼण त को हीरो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पसीने मुबारक जा कतरा ईअं ॻड़ी रहिया हुया। बीबी उम्मे सुलैम देर कान कई, शीशी खणी आई आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो मुबारक गद करण शुरू कयाई। सुभान अल्लाह। महबूब सुजाग जो थिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन
कुछ आ कई त आई उम्मे सुलैम छा पई करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज कयई त ए अल्लाह जा महबूब अरब खुशबू जा शौकीन आहिन असा जदे अरब की जाए ता चंगियूं भलियूं खुशबू वठी अचन अव्हां जे पाक पसीने मुबारक जहिड़ो त न को दुनिया में को अंबर आहे न कोई का मुश्क जी सुरहान आहे अव्हां जो पाक पसीनो हर शय खां वधीक सुहिणो आहे हर शय खां वधीक मुअत्तर ऐं खुशबूदार आहे ऐ महबूब इन जे लाइ ही गद कयां थी त इहा खुशबू असां पंहिंजे शादियुन में इस्तेमाल कंदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो शख्स आयो महबूब जी बारगाह में अर्ज कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी न्याणीअ जी शादी आहे कुछ इनायत फरमायो तवज्जो आहे न्याणीअ जी शादी आहे मेहरबानी करे कुछ अता कयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन टाइम ते बियो त कुछ कोन्हे को सरे दस्त मुयसर वञ बोतल खणी आ वो शख्स बोतल खणी आयो हबीब करीम पंहिंजे पसीने मुबारक जा चंद कतरा उन बोतल में उन खे ॾिना ऐं मथां बंद करे महबूब करीम फरमायो त हाणे शादीअ ते ही घर वञी खोलजो सुभान अल्लाह हाणे जेकॾहिं बाज़ार मां उम्दे क़िस्म जी खुशबू वठिजे त उन जी क़ीमत आहे न पर महबूब करीम पंहिंजो पसीनो मुबारक उन्हीअ जा कतरा जो ॾिना मदीने वारे साईं फरमायो त वञी करे पंहिंजे घर या बोतल खोल जा खुदा तो जाने त हदीस मुबारका जा लफ्ज़ आहिनि जीअं जो उन्हनि वञी करे घर में खुशबू वारी उहा बोतल खोली आहे एतिरी त खुशबू ऐं सुरहान उन घर मां उथी आहे ऐं रुगो उन्हीअ ॾींहं ते न पूरो मदीनो तय्यबा खुशबू ऐं सुरहान सां महकी पियो आहे उन्हनि जो घर बैतुल मुतय्यबीन रखजी वियो आहे उन घर जो नालो खुशबू वारनि जो घर रखजी वियो आहे ज़माना गुज़री विया मुद्दतूं गुज़री वियूं शादियूं त कॾो ॿियो ख़त्म थी वियूं पर उन घर मां हमेशह कॾहिं बि मुस्तफ़ा जे पसीने जी खुशबू ख़त्म कान थी आहे सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ मदीने वारे साईं जिते जिते कदम घुमाया सुभान अल्लाह रिवायतुनि में ईंदो आहे त जंहिं भिटीअ सां महबूब हलन जेकॾहिं पुछां उन्हीअ ॾींहं ते ॿियो जेको बि आयो उहो उन्हीअ गलीअ खे सूघे करे समझी वेंदो हो त हिन गलीअ सां अॼु मुस्तफ़ा करीम जो गुज़र थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तॾहिं हाजी गुलाम नबी महसर सुहिणी ॻाल्हि कई सुभान अल्लाह चओ त सुभान अल्लाह फरमाए तो एहड़ी खुशबू न ॾिठी जेड़ी हर बाग जी हुबगार मदीने में आ जून जुलाई जी मौसम में थधे खाई वठी थधकार मदीने में आ हे कर वञ पो चवंदे अञा जेकर साल वञा सिंध
सिंध में न टिकी चवंदे त वरी रब बाग छिकी सुभान अल्लाह दिल झलण सां नथी झलजे अहिड़ी कानूर जी झलकार मदीने में आ जो सुभान अल्लाह अहिड़ी खुशबू न ॾिठी जेड़ी हर बाग जी खुदकार मदीने में आ सलावत शरीफ मोहब्बत से बढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभी बड़ी आवाज से बढ़ायो सल्लल्लाहु अलैका या गाल पे अर्ज कया हजरत इब्राहिम खलीलुल्लाह महबूब जे अचण खां बि 4000 साल अॻ में रब जी बारगाह में अर्ज कयो त ऐ रब करीम इन्ही सरज़मीन ते इन्हनि मां हिकिड़ो अज़मत वारो रसूल मोकिलियो सुभान अल्लाह ओहो महबूब अचे यतलू अलैहिम आयातिक जेको तुंहिंजूं आयतूं इन्हनि खे तिलावत करे ॿुधाए सुभान अल्लाह चओ नंढड़ा शहज़ादा जेके बि वेठा आहिनि हथ ॿधी तो गुज़ारिश कयां उन्हनि खे क़ुरान करीम जी तालीम ज़रूर ॾियारिजो सुभान अल्लाह आहे इन इलाइक़े में को मदरसो अल्लाह उन्हनि खे आबाद रखे जेके भी दीन जो कम कन था कोशिशूं कन था ही मुस्तफा करीम जी उम्मत जा बच्चा हबीब करीम जे इन्हल आंदल बरकतन खां कदे भी महरूम न रह सुभान अल्लाह इनके जरूर दीन जो इल्म सिखारियो महबूब करीम फरमायो इन्नमा बुइस्त लिउतम्मिम मकारिमल अखलाक हबीब करीम फरमायो तो मुखे इन जे लाइ मोकिलियो वियो आहे त जीअं दुनिया जा अखलाक ऐं सुधारिया सुभान अल्लाह अखलाक सुहिणा कया त इहो कीअं सिखबो सुहिणो अखलाक तवज्जो आहे सुभान अल्लाह ये अखलाक सुहिणा असां कीअं सिखंदासूं ये तॾहिं सिखंदासूं जॾहिं हिननि बचड़नि खे कहीं हाफिज कहीं आलिम वट वनी करे वेहारी दो ओ खुदा कंदो त हिननि खे पाकाई सफाई जो तरीक़ो भी सेखारी दो ये को कम कर यार लेकिन सुभान अल्लाह जो मोहब्बत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शिकौ हिननि खे जेकॾहिं कहीं उस्ताद वट छड़ी दो ओ इन्हनि खे क़ुरान करीम भी सुहिणो पढ़ण सेखारी दो जियां उहे आयतूं तिलावत कन नमाज़ उन्हनि सां पढ़ी सघन नमाज़ में जेके सूरतूं यादि कन उहे सिखण इन्हनि जे लाइ ज़रूरी आहिनि वुज़ू जा फर्ज़ कहिड़ा आहिनि गुस्ल जा फर्ज़ कहिड़ा आहिनि इहा पाकाई हासिल करण हर उम्मती जे जेका फर्ज़ आहे इन्हनि खे जेकॾहिं उस्तादनि वटि छॾी दो खुदा कंदो त इहे वॾा थींदा इन्हनि खे किथे बि का ॾुखियाई कान थींदी इन्हीअ जे करे त ही सभई पंहिंजी पाकाईअ जा फर्ज़ उस्ताद खां सिखियल हूंदा इहे आहिनि कम जूं ॻाल्हियूं ऐं पोइ वरी ॿी ॻाल्हि अहम इहा आहे तवज्जो आहे मूं पहिरीं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयो त मक़सद अचण जो इहो आहे त तव्हांजी ख़िदमत में चंद
नसीहत जूं ॻाल्हियूं अर्ज़ कयां जेके असांजे कम जूं हुजनि। हींअर आऊं जो आयुसि त हिन प्यारे भाउ अब्दुल शकूर पंहिंजे वालिद जी क़बर ते वठी वियो ऐं उहे उते उहा अजरक पहराई। ॿुधायो त वालिद जी उहा अजरक वरतल हुई इन्हीअ जे लाइ त उहो तव्हांखे कंहिं महफ़िल में पाराए, पर अल्हम्दुलिल्लाह उहा उन्हीअ जे क़बर ते उहा अजरक हली करे पाराई त उन्हीअ जे वालिद जो रूह ख़ुशि थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो ज़ोर सां। इहा ॻाल्हि बेहद पसंद आई, वणी त असांजे इन नौजवान नस्ल खे औलाद खे पंहिंजे वालिदैन जे उन्हनि सुहिणे तरीक़े जो उन्हनि जे लाइ दुआऊं घुरण जो या उन्हनि जा जेके सुहिणा सबक़ आहिनि उन्हनि जे लाइ जेका रवादारीअ जी ॻाल्हि आहे उहा औलाद में हुजणु ज़रूरी आहे। यादि रखिजो अॼुकल्ह जो नौजवान नस्ल आम तरह सां असां वटि ईंदा आहिनि काफ़ी माण्हू, चवंदासीं तावीज़ लिखी ॾियो, कमाए कमाए लाह निकिरी विया आहिनि, पूरी आहे के वरी चवंदा त हीअ तकलीफ़ आहे हिकिड़ी न ॿी छॾई कान थी, बीमारियूं तकलीफ़ूं। पोइ आम तरह सां छा कंदा आहिनि जो कंहिं तावीज़ वारे वटि विया, कंहिं भोपे वटि, कंहिं ॿिए वटि विया, उते वञी करे 1000 लुटींदा। सम्झो था, खुदा करे त तव्हांजे इहो मर्ज़ न हुजे, पर जिते किथे आहे असांजा माण्हू बि सादा सूदा जंहिं वटि बि वञो अॼुकल्ह ख़ुदा तरसी शल किथे हुजे, तंहिंजे करे कंहिं आलिम वटि वेंदो, इहो तव्हांजे लाइ भलो आहे। जो ख़ुदा कंदो त उहो तव्हां सां अहिड़ो नाहक कोन कंदो जो क़ुर हदीस पढ़ियो वेठो। सम्झो था, बाक़ी जिते वेंदो त तव्हांखे केरु बि चवंदो त फलाणे ॾींहं ते कारो बकर काहे, फलाणे ॾींहं ते बगो काहे। सम्झो था, ये हालतूं आहिनि, रब शल पनाह में रखे। सो ॻाल्हि अर्ज़ करण जी असुल इहा आहे, ऐं तव्हांखे यकीन सां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जंहिंजा माउ पीउ ज़िंदह आहिनि उन्हीअ खे कंहिं ॿिए वटि वञण जी ज़रूरत ई कान्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो ज़ोर सां। ऐं रब जो कसम कंदा आहिनि, समझेत वक्त जा वली उन्हीअ जे घर में मौजूद आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। भले पर औलाद जे लाइ उहे वलीअ जी हैसियत रखनि था। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो आम तरह सां असां वटि हालत इहा हूंदी आहे, जेकॾहिं को बीमार पीउ बिस्तरे ते आहे, अमड़ कुराड़ी जेकॾहिं बीमार आहे, खट ते पई आहे, शहज़ादो ॾींहनि में बि उन्हीअ खां तबियत पुछण छल वञे, घर उन्हीअ जो जुदा हूंदो, परे खां ई हलियो वेंदो, जॾहिं पीउ खे ॾिठाई या माउ खे ॾिठाई, उन्हीअ वटि वञी करे उन्हीअ जी ख़िदमत छल उन्हीअ खे नसीब हुजे। बाक़ी आम तरह सां ईअं हूंदो आहे, केरु सवले तरीक़े सां बाबा या अम्मा जो लफ़्ज़ बि कोन चवंदो आहे, वॾो वेठो आहे या अहिड़े क़िस्म जा नौजवान लफ़्ज़ इस्तेमाल कंदा आहिनि। अल्लाह जा बानो रब करीम शल असांजे हाल ते रहम फरमाए, पीउ जे लाइ अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइजे जो ॿुधण सां वालिद जी दिलि ठरी पवे। सुभान अल्लाह, समझो पिया, हबीब करीम जा आशिक़ो क़ुराने करीम में रब करीम जी ज़ात बबरकात केतिरो न वॾो जुमलो इरशाद फरमायो आहे। साईं अल्लामा मोहम्मद उमर मौजूद आहिनि, आलिम सम्झनि था इन्हीअ ग्रामर या महानी बलागत जे उन्हीअ अंदाज़ खे हिक ई जुमले में रब करीम इरशाद फरमायो, उश्कुर ली वली वालिदैक
ऐ दुनिया वारा मूं रब जो शुक्र कर ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर। केॾी वॾी ॻाल्हि आहे यार। मुंहिंजो शुक्र कर ऐं पंहिंजे माउ पीउ जो शुक्र कर। हबीब करीम जा आशिक़ हिकिड़ो शख्स नौजवान रसूलुल्लाह जी बारगाह में दाह खणी आयो। समझो पिया हबीब जी बारगाह में हिकिड़ो शख्स जी करे हाज़िर थियो। अर्ज़ कई त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जॾहिं कमाए ईंदो आहियां मुंहिंजो पीउ जेको आहे उहो जी करे मूंखां मुंहिंजी मिल्कियत घुरंदो आहे। मां मज़दूरी करे किथां बि का रक़म खणी अचां मुंहिंजो पीउ मूंखां उहा शइ घुरंदो आहे। हाणे मां थकी पियो आहियां कीअं पंहिंजे वालिद खे उहा मिल्कियत ॾियां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्हीअ जे वालिद खे वञी करे केरु सॾे अचे। ये हिक तरफ जी ॻाल्हि ॿुधण मुनासिब बि कान्हे। समझो था केर बि का ॻाल्हि करे हिते वॾा मोहतरम वेठा आहिनि के वॾेरा के ॿिया हुजनि त इहा ॻाल्हि सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद आहे त हिक धुर जी कॾहिं बि अकेले ॻाल्हि न ॿुधिजे। समझो पिया ॿिन्ही धुरनि खे घुराए दीन जूं उहे सोढ़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रब करीम क़ुरान करीम में बि ज़िक्र कयूं आहिनि त मुस्तफ़ा करीम जी शरीयत मां बि असांखे इहे ॻाल्हियूं मिलनि थियूं। हिकिड़ो माण्हू ज़ाहिर आहे आऊं ॻाल्हि कंदुसि त अहिड़ी कंदुसि जेका मुंहिंजे बचाव में हुजे। ईअं न सही ॿ धुरियूं जॾहिं बि पाण में विढ़ियूं हर को माण्हू अची करे अहिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो जेका उन जे फ़ाइदे जी ॻाल्हि हूंदी। वरी ॿियो कंदो त उहो अहिड़ी ॻाल्हि करे ॿुधाईंदो जंहिंमें उन जो बचाव हुजे। तंहिंजे करे अकेले कंहिंजी बि ॻाल्हि कॾहिं न ॿुधिजे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि जॾहिं उहो आयो हबीब करीम फरमायो त हिन जे वालिद खे सॾे अचे। पोइ जॾहिं हुन जे वालिद खे घुरायो वियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो दे ख़बर ही तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे मसलो तव्हांजो छा आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ओ पीर सन शख्स तो अर्ज करे त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही नंढड़ो हुयो उन टाइम ते मूं वटि मिल्कियत एतिरी हुई जंहिंजो को हिसाब को काथो ई कोन्हे को। उन टाइम ते मूंखे रब करीम ताक़त ॾिनी हुई मां ताक़तवर हुयुसि ही कमज़ोर हुयो। इन में उन टाइम ते का कमाइण जी सघ कान हुई। ऐं मदीने वारा साईं उन टाइम ते मां मालदार हुयुसि पैसे वारो हुयुसि हिन वटि कुझु बि कोन हुयो। ऐं उन वटि आहे महबूब प्यारा जेको बि कुझु मूं वटि हुयो मूं सभु कुझु हिन जी ज़िंदगीअ तां घोरे छॾियो। सुभान अल्लाह। ईअं ई हूंदो आहे न पीउ केतिरा बि कशाला करे मेहनत करे मज़दूरियूं करे कुझु बि कम गॾु करे पर ख़ुदा थो ॼाणे जेकॾहिं बच्चे खे ख़ुदा न करे कंहिंजे बच्चे खे को पेट में सूर बि पवे बुखार बि अची वञे हज़ार ख़र्च थी वञनि अञा अल्लाह पनाह ॾे किथे जेकॾहिं का ऑपरेशन जी ज़रूरत पवे थी भले पीउ जी सॼी ज़िंदगी जी मूड़ी कमायल जेका बि हूंदी उहा बि बच्चे जे मथां ख़र्च करे वठंदो दिलि ते बार बि कोन थींदी। बिल्कुल जिंदगी जी कमाई जेकॾहिं केरु चवे त बाबा अल्लाह पनाह ॾे हर कंहिं घर ॾे ख़ैर हुजे 10 लख रुपया ख़र्च ईंदो त हुनजी ज़िंदगी कमाई भले 5 लख रुपया मिल्कियत घर में हुजे पर उहा पिनी पटे सटे बि चवंदो त 10 लख करे वठंदुसि मुंहिंजे बच्चे जी हयाती बची पवे।
तो हुन अर्ज कयो त या रसूल अल्लाह मुंहिंजो हाल इहो हुयो ऐं जॾहिं ताक़तवर हुयुसि कमज़ोर हुयो नंढड़ो हुयो कमाए कोन पियो सघे उन वक़्त में आऊं गनी हुयुसि शाहूकार हुयुसि हिन वटि कुझु बि कोन हुयो ऐं अॼु ऐं मदीने वारा साईं आऊं कमज़ोर थी वियो आहियां ही ताक़तवर अॼु आऊं फ़क़ीर आहियां मुहताज आहियां पाण कोन थो कमाए सघां मूं में हिम्मत कान्हे का बीमार आहियां कमज़ोर ऐं लाचार आहियां ऐं मुंहिंजा महबूब हिन वटि अॼु माल मिल्कियत आहे ही जेको कमाए थो अचे ऐं कुझु बि न खां पंहिंजे मक़सद जे लाइ खाधे पीते जे लाइ जेकॾहिं 2-3 रुपया घुरां थो ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾहिं बि हिन खे इहा ॻाल्हि दुखी थी लॻे ऐं मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ई ॻाल्हि आहे ॿियो को बि मसलो कोन्हे को हेॾा ई चाचो पुराणो ॻाल्हि करे रहियो आहे मदीने वारे साईं जे अखियुनि मां ज़ारो क़तार नीर वही रहिया आहिनि सुभान अल्लाह चो ज़ोर सां अञा मोहब्बत सां पोयां बि हथ मथे करे चो सुभान अल्लाह तकबीर अल्लाह नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए गौसे आज़म हबीब जा आशिको जियां उन ये ॻाल्हि अर्ज़ कई महबूब करीम रुन्ना पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेकन तो ॻाल्हि कई आहे जेकॾहिं को पत्थर इहा ॻाल्हि ॿुधंदो त उहो बि रोई सुभान अल्लाह चओ मदीने वारे साईं फरमायो त को भितर को वण को पत्थर भी इहा दर्द वारी दाह जेकॾहिं पीउ जी ॿुधे उहो बि रोई ॾे मां मुस्तफ़ा करीम कीअं न रोवां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन ये जाए ते इरशाद फरमायो त अंत व मालुक li अबीक अंत व मालुक li अबीक ऐ जवान तू ऐ तुझो माल तुझे पीउ जायो रुगो तू न जेको भी तुझो माल आहे वो तुझे पीउ जो आहे माल त तुझो तुझे पीउ जी मिल्कियत आहे पर तू खुद पंहिंजे वालिद जी मिल्कियत आहीं सुभान अल्लाह जो ज़ोर सां हबीब जा आशिको अर्ज़ पे कयम त वालिदैन कंहिंजा बि ज़िंदा आहिनि जेको भी कमाए अचे वालिदैन जे मथां ख़र्च करे उन्हनि जे मथां एहसान ऐं भलायूं करे ऐं ॿिए तावीज़ वारे खे ॾियण जे बजाय जेकॾहिं माउ पीउ जे लाइ को फ्रूट वठी अचे उन्हनि जी दवा दरमल जो बंदोबस्त कर त ख़ुदा कंदो त ही दुआ जेका बि औलाद खे वालिदैन ॾींदा दुआ जे लाइ चवण जी ज़रूरत कान हूंदी आहे त बाबा दुआ कर वञा थो का सणाई थिए न एहड़ी खिदमत कर जो पीउ दुआ करे त या रब हिन मुंहिंजे बच्चे खे कॾहिं कोसो वाव न लॻे अमड़ तोखे पाणे दुआऊं ॾे इहे तुंहिंजा बेड़ा पार थींदा अल्लाह कंदो त इन्हनि दुआउनि सां ई असांखे रंग लॻंदा मदीने वारे साईं जी इहा सुहिणी तालीम आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो ही जेके बि असांजा हक़ शरई हक़ आहिनि पीउ जे मथां कुझु हक़ आहिनि जेके वालिदैन खे पूरा करणा आहिनि उन्हनि मज़ा हिकिड़ो हक़ इहो आहे जेके औलाद वारा वेठा आहियो इहे बि सम्झी छॾियो सभिनी जी ॻाल्हियां सम्झण जी औलाद जा हक़ माउ पीउ जे मथां कहिड़ा आहिनि औलाद जो हक़ पहिरों पहिरों इहो आहे जो ॼमे त उन्हीअ जे मथां नालो इस्लामी तरीक़े जो रखे समझो पिया अब्दुल्लाह अल्लाह जो बानी अब्दुर रहमान
रब रहमान जो बानू, अब्दुल रज़ाक, अब्दुल सत्तार, अब्दुल गफ्फार, रब करीम जो जेके सिफ़तूं आहिनि उन्हनि जी बान बसा नाला हुजनि। या वरी